Assalamu alaikum everyone. This is Amjad Hussain here. Now we are discussing time, वक्त. असांजे रोज़मर्रा ज़िंदगीअ में वक्त खे कीअं मय्यर कजे. वक्त में असां वटि 2 एलिमेंट ईंदा आहिनि, 2 शयूं हूंदियूं आहिनि. हिकु हूंदो आहे कलाक यानी घड़ियाल, वॉच यानी टाइम. ॿियो हूंदो आहे कैलेंडर. इन्हनि 2 शयुनि ते असां वक्त खे मय्यर कंदा आहियूं. वक्त जो एसआई यूनिट यानी टाइम जो एसआई यूनिट जेको आहे उहो आहे सेकंड. हिकु ॾींहं में कलाकनि जे तादाद ऐं हिकु कलाक में मिंटनि जी तादाद जी ॼाण हर हिकु ॾींहुं 24 बराबरि हिसनि में विरहायल आहे. मतिलबु त हिकु ॾींहुं 24 बराबरि हिसनि में विरहायल आहे, जंहिंखे कलाक चइजे थो. मतिलबु त हिकु ॾींहं में 24 कलाक हूंदा आहिनि. टाइम वक्त जो एसआई यूनिट जेको आहे जंहिंखे मय्यर कंदा आहियूं उहो सेकंड सां कंदा आहियूं. हिकु मिंट में 60 सेकंड हूंदा आहिनि. हिकु कलाक में 60 मिंट हूंदा आहिनि. हिकु ॾींहं में 24 कलाक हूंदा आहिनि. हिकु हफ़्ते में 7 ॾींहं हूंदा आहिनि. हिकु महीने में 30 ॾींहं थींदा आहिनि. हिकु महीने में 4 हफ़्ता ऐं 2 ॾींहं थींदा आहिनि. अमूमन असांजी आम ज़िंदगीअ में 4 हफ़्ता चयो वेंदो आहे, पर 4 हफ़्ता प्लस 2 ॾींहं मतिलबु त 7 ॾींहं थींदा आहिनि हफ़्ते में. 7 खे 4 सां मल्टीप्लाई कंदासीं, 7 चौंक 28 थींदा. अमूमन ॾींहं जेके महीने में जेके ॾींहं थींदा आहिनि 30 या 31 थींदो आहे. इन जे करे अमूमन ज़ाहिर कयो वेंदो आहे 30 ॾींहंनि सां, माना 4 हफ़्ता ऐं 2 ॾींहं. महीननि जो हिकु साल थींदो आहे. मतिलबु त हिकु साल में 12 महीना थींदा आहिनि ऐं हिकु साल में 365 ॾींहं थींदा आहिनि. वॉच असांखे वक़्तु ॿुधाए थी त ॾींहं जे कहिड़े हिसे में आहियूं. हिकु ॾींहं खे 12 कलाकनि जे 2 बराबरि हिसनि में विरहायो वियो आहे. ॾींहं जो हिकु अधु आधी राति 12 खां शुरू थिए थो ऐं मंझंदि 12 ताईं हले थो. 12 कलाक अहिड़ी तरह ॾींहं जो ॿियो अधु मंझंदि 12 खां शुरू थिए थो ऐं आधी राति 12 ताईं हले थो. 12 कलाक मतिलबु त 12 कलाक ॾींहं जा सॼा वेंदा आहिनि ऐं 12 कलाक राति जा सॼा वेंदा आहिनि. हर ॾींहं राति में 24 कलाक थियनि था. कलाक सुई हर हिकु ॾींहं में 2 मुकमल चकर ॾिए थी. मतिलबु त कलाक वारी सुई जेका आहे हिकु ॾींहं में 2 दफ़ा फुल चकर ॾींदी आहे. जीअं असां वटि हीअ सुई आहे 3 ते बीठी आहे, नंढी सुई, वॾी सुई 12 ते बीठल आहे. मतिलबु त 3 थिया आहिनि. हिन 3 वॻे हीअ सुई जेका आहे ॾींहं में 2 चकर माना 24 कलाकनि में 2 चकर कटींदी आहे. हिकु 3 मंझंदि जा, ॿियो 3 राति जा. मतिलबु 2 चकर कटे ईंदी त माना हिकु ॾींहुं मुकमल थी वेंदो. असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में घड़ियाल, वॉच 2 क़िस्मनि जी थींदियूं आहिनि. हिकु हिन क़िस्म जो घड़ियाल थींदो आहे, हिन खे चइबो आहे एनालॉग घड़ियाल, एनालॉग वॉल क्लॉक. ऐं ॿियो हिन क़िस्म जो टाइम ॿुधाईंदियूं आहिनि असां वटि वाचा हूंदियूं आहिनि या घड़ियाल थींदा आहिनि जेके हिन नोयत में वक़्तु ॿुधाईंदा आहिनि. हिन खे चइबो आहे डिजिटल. उहे डिजिटल में डिजिट्स में ॿुधाईंदा आहिनि. डिजिटल जो जेको बुनियादी मयरमेंट कंदी आहे जेको डिजिटल वे सां उहो हूंदो आहे 0 ऐं 1. उहो 0 ऐं 1 खे कैलकुलेट अहिड़े तरीक़े सां कंदी आहे जो असांखे मुख़्तलिफ़ शिकिलनि में नंबर मिलंदा आहिनि. 0 to 9 ताईं असांखे उहो नंबर ॿुधाईंदा आहिनि. ऐं हे जेको आहे एनालॉग, एनालॉग में कांटा या सुयूं या अहिड़ो गराड़ीअ वारो जेको चकर काटे अचे, काई शइ चकर काटे अचे, उहो थींदा आहिनि एनालॉग में. अहिड़े तरीक़े सां असांजे रोज़मर्रा ज़िंदगीअ में घड़ियाल में तक़रीबन 3 थींदियूं आहिनि. असांजी रोज़मर्रा ज़िंदगीअ में घड़ियालनि में 3 कांटा यानी सुयूं थींदियूं आहिनि. हिकु जेको चकर काटे रहियो आहे, जेको तेज़ी सां हली रही आहे सुई, उन सुईअ खे चइबी आहे सेकंड वारी सुई. उहा सेकंड खे मय्यर कंदी आहे. ऐं ॿी जेका वॾी सुई आहे उहा मिंटनि खे शो कंदी आहे. जॾहिं नंढी सुई सेकंडनि वारी हिकु चकर बराबरि थींदा 60 सेकंडनि जे. हिकु चकर सॼो गोल कवर करे ईंदी त 60 सेकंड शो थींदा.
अहिड़ीअ रीति जॾहिं ॿी सुई जेका मिंटनि वारी आहे उहा हिकु चकर सॼो गोल फिरी ईंदी त 60 मिंट शो थींदा। 60 मिंट बराबरि थी वेंदा हिकु कलाक जे। त अहिड़ीअ रीति नंढी सुई जेका आहे उहा हिकु क़दम अॻिते वधंदी, मतिलबु हिकु कलाक अॻिते थींदी। अहिड़ी रीति जॾहिं 12 कलाक नंढी सुई कटे ईंदी त उहो ॾींहं जो हिकु हिसो कंप्लीट थी वेंदो, मतिलबु त ॾींहुं हूंदो त राति थी वेंदी, राति हूंदो त ॾींहुं थी वेंदो। इहा जॾहिं 24 चक्र कटे ईंदी त मुकमल ॾींहुं कंप्लीट थी वेंदो आहे। हिकु हिसो ॾींहं जो हूंदो आहे, ॿियो हिसो राति जो हूंदो आहे। मतिलबु त जॾहिं राति जो 12 थींदा आहिनि त 12 AM शो थींदो आहे। 12 खां पोइ जॾहिं मंझंदि जा 12 थी वेंदा उहो थींदो आहे PM, फास्ट मॉर्निंग खां स्टार्ट थी वेंदो आहे। उहो असांखे कलाक ॿुधाईंदा आहिनि। अहिड़ीअ रीति असां कुझु मिसाल करे सघूं था। मतिलबु हे 3 थिया आहिनि। हीअ वॾी सुई जॾहिं फ्री हिक ते ईंदी त थींदा 3:05 मिंट, हीअ 5 मिंट। इहा ई करे 6 ते आणींदासीं वॾी सुई त थी वेंदा 3:30, मतिलबु त 3:30 मिंट। जेकॾहिं इहा ई सुई असां फेराए 11 ते खणी वञूं त थी वेंदा चैन में 5 मिंट। हीअ सुई थोरो अॻिते सुरी ईंदी आहे, मतिलबु त हिते अची वेंदी आहे। अहिड़ीअ रीति मतिलबु त चैन में 5 मिंट आहिनि, या 3:55 मिंट। 3:55 मिंट। जेकॾहिं हीअ सुई ॿई सुयूं बराबरि थी वञनि थियूं मथे, मतिलबु त नंढी सुई जेका आहे उहा अचे 12 ते ऐं वॾी सुई जेका आहे अची वञे 6 ते। मतिलबु नंढी सुई 12 ते माना 12:30 मिंट। हे डिजिटल में, हे एनालॉग में। अहिड़ीअ रीति हे थींदा आहिनि 3:30 मिंट, मतिलबु त 3:30, या 3:15 मिंट। हाणे जेकॾहिं ॿई सुयूं असांजूं वॾी सुई ऐं नंढी सुई ॿई सुयूं हिते अची वञनि त 3:15 मिंट शो थींदा। हिते 3:15 मिंट, इहा वॾी सुई हिते अचे 3:30 मिंट, हिते अचे 3:45, हिते अचे ऐं हीअ हिते अची वञे नंढी सुई। नंढी सुई चैन ते, वॾी सुई 12 ते, मतिलबु त हे थी विया आहिनि पूरा 4। टाइम थींदो आहे, शो थींदो आहे 12 खां पोइ 12:10 मिंट जेके हूंदा मंझंदि जो हूंदा उहे PM में शो थींदा आहिनि। मंझंदि खां वेंदे राति जो 12 खां 1 मिंट पोइ ते, मतिलबु 11:59 ताईं जेको आहे AM हलंदो आहे। 11:59 ताईं AM हलंदो आहे। जीअं ई 12 थी वेंदा, मंझंदि जा 12 पूरा थी वेंदा त थी वेंदो PM। अहिड़े तरीक़े सां तव्हां वक़्तु मालूम करे सघो था। अहिड़ीअ रीति रोज़मर्रा ज़िंदगीअ में को लेबर, को एम्प्लॉई कमु कंदो आहे, वर्क कंदो आहे, उहो चयो वेंदो आहे 4 कलाकनि खां कमु करे रहियो आहे। मिसाल तौरु 9 वॻे आयो आहे त 4 कलाकनि खां कमु करे रहियो आहे त 1, 10, 2, 3, 4, मतिलबु त 1 वॻे ताईं कमु कयो अथई, 9 खां 1 ताईं कमु कयो अथई, इहे थियसि 4 कलाक। 1, 2, 3, 4, मतिलबु 4 कलाक। 4 कलाकनि खां कमु करे रहियो आहे। या ईअं ज़िंदगी में चवंदा आहियूं कल्ह हुन मज़दूर 2 कलाक कमु कयो, अॼु 4 कलाक कमु कयो, सुभाणे अची
हू 8 कलाक कमु कंदो। अहिड़ी रीति कलाकनि जो अंदाज़ो असां हिन रीति लॻाए सघूं था। टोटल घणा कलाक थिया? 8 ऐं 2 10, 10 ऐं 4 14 कलाक। हीअं आम ज़िंदगीअ में असां कंहिंखे चई सघूं था बाबा 1 कलाक जा तोखे असां ॾींदासीं, 1 कलाक जा असां तोखे ॾींदासीं 200 रुपया। त 14 कलाकनि जा घणा पैसा थींदा? 200 रुपया। 200 रुपया ॾियूंसि था 1 कलाक जा, त 14 कलाकनि जा हुनखे घणा मिलंदा? मल्टीप्लाए कंदासीं 14 सां। हे 14 खे 0 सां 0, 14 खे 0 सां 0, हाणे 14 खे 2 सां 1 चोॾहं चोॾहं 2 चोॾहं 28, मतिलबु त 2800 रुपया हुनखे 14 कलाकनि जा पैसा मिलंदा। अहिड़ी रीति कोई बि असां एग्ज़ाम्पल खणी सघूं था। को लेबर असां वटि अमूमन मज़ूर जेको आहे, मज़ूर त पोइ या लेबर जेका हूंदी आहे 8 कलाक जॉब कंदी आहे। मतिलबु त 9 खां शुरू थींदा आहिनि, 1 2 3 4 5 6 7 8 5 ताईं। ऑफिस टाइम अमूमन जेको हूंदो आहे असां रोज़मर्रा ज़िंदगीअ में 9 to 5 हूंदो आहे, माना त 8 कलाक लेबर वर्क कंदी आहे। 8 कलाकनि में कंहिंजी ॾिहाड़ी 500 रुपया हूंदी आहे, RS में 500 रुपया हूंदी आहे, कंहिंजी 700 रुपया हूंदी आहे, कंहिंजी 1000 रुपया हूंदी आहे। त मिसाल तौर सां 500 रुपया हुनजी ॾिहाड़ी आहे 8 कलाकनि जी, त 30 ॾींहंनि में हुनजी घणी पघार थींदी? मतिलबु त महीने में हुनजी पघार घणी थींदी? 30 खे छा कंदासीं? 500 सां मल्टीप्लाए कंदासीं। हाणे 500 खे 0 सां कंदासीं, 0 अची वियो। 500 खे 3 सां कंदासीं, 3 पंजा 15, 15 विच में डबल 0, मतिलबु त 15,000 हुनजी पघार थी वई। जंहिंजी 500 रुपया ॾिहाड़ी आहे उनजी 15,000 पघार थी वई। अहिड़ी रीति जेकॾहिं 30 खे मल्टीप्लाए कंदासीं, जंहिंजी 700 रुपया पघार आहे, 700 रुपया उनखे कहिड़े तरीक़े सां ईंदो? 700 खे 30 सां 0 सां कंदासीं, 0, हाणे 700 खे 3 सां कंदासीं, 3 सतां 21, 21 ॿ 0 700 वारियूं पोयां ॾींदासीं, मतिलबु त 21,000। जेको 8 कलाक लेबर में वर्क कमु करे थो बंदो, उहो उनजी पघार महीने में 30 ॾींहंनि जी 700 रुपये जे हिसाब सां हीअ बीहंदी। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं को ओवर टाइम करे थो, 2 कलाक वधीक थो करे, सपोज़ था कयूं हुनजी 1 कलाक जी ओवर टाइम जेको आहे, 1 कलाक जो जेको आहे ओवर टाइम कंपनी हुनखे पे करे थी पई 200 रुपया। हुन सॼे महीने में 30 ॾींहंनि में हुन 45 कलाक ओवर टाइम कयो आहे। छा कंदासीं? 45 खे 45 खे मल्टीप्लाए कंदासीं 200 सां, जेको जवाबु ईंदो उहो असां हिते लिखंदासीं। अहिड़ीअ रीति असां ॿियो एग्ज़ाम्पल खणी सघूं था। को लेबर कमु थो करे, ओवर टाइम थो करे 2 कलाक, हुनखे फ़ी कलाक जा मिलनि था 500 रुपया। त 2 कलाकनि जा घणा थींदा? मल्टीप्लाए बाय 2 कंदासीं, 00 2 5 10, मतिलबु 1000 रुपया मिलंदो हुनखे 2 कलाकनि जो। अहिड़े तरीक़े सां तव्हां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जा काफ़ी ॿिया एग्ज़ाम्पल खणी सघो था।